इस्लामाबाद हुकूमत पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि जो इजलास तलब करे वरितो आहे। सियासी तजज़ियाकारनि इम्कान ज़ाहिर कयो आहे त हुकूमत तरफ़ां का अहम क़ानून साज़ी थी सघे थी। रिपोर्ट मूजिबि हुकूमत अहम क़ानून साज़ी जे मूड में नज़र अची रही आहे। इहो ई सबबु आहे त क़ौमी असैम्बली में ऐं सेनेट जे हलंदड़ इजलासनि दौरान केतिरा ई बिल पेश कया पिया वञनि, जिन मां सभिनी खां अहम आला अदलिया ऐं जजिस जो अंग वधाइण जो बिल आहे। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद ऐं वफ़ाक़ी इदारनि में छंछर ते मोकल हूंदी आहे, पर हिन भेरे क़ौमी असैम्बली ऐं सेनेट जा इजलास छंछर ते बि तलब कया विया। सियासी माहिरनि जो चवणु आहे त छंछर ते इजलास घुराइण जो मक़सदु कुझु अहम क़ानून मंज़ूर करणु आहे, जो त क़ानून वारे वज़ीर चयो त हुकूमत का बि आइनी तरमीम न आणे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।